दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु असां तव्हांखे मालूमात ॾींदासीं सिंध जे सुपर सालार ऐं मरसू मरसू सिंध न ॾेसू नारे जे ख़ालिक शहीद होश मोहम्मद शीदी बाबति। पोइ असांजी अॼु जी इन वीडियो खे शुरू था कयूं। आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो, उमेद त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। सिंध धरती केतिरनि ई दिलेर ऐं बहादुर इंसाननि खे जनमु ॾिनो आहे जेके इन सरज़मीन जी आज़ादी ऐं सलामती लाइ सिर क़ुर्बान करे तारीख़ में हमेशह लाइ ज़िंदा थी विया आहिनि। अहिड़नि ई मोहबतनि ऐं दिलेर इंसाननि में शहीद होश मोहम्मद शीदी जो नालो मथां आहे, जीअं अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ दुबे वारी जंग में बहादुर सां विढ़ंदे सर ॾिनो। शहीद होश मोहम्मद शीदी सिंध जे टालपुर हुक्मरान मीर फ़तेह अली ख़ान जो मुलाज़िम हो। हू मीर फ़तेह अली ख़ान जे पुट मीर सूबेदार जो साथी ऐं संदसि हम उमिरि हो। संदसि जनमु 1801 धारे थियो। होशू मीर सूबेदार जो साथी हो, जंहिं करे जॾहिं मीर सूबेदार पंहिंजे चाचे जे ख़िलाफ़ बग़ावत कई त होशू संदसि साथ ॾिनो। पर जॾहिं अंग्रेज़नि सिंध ते हमिलो करण वक़्तु मीर सूबेदार खे लालचू ॾी पाण सां मिलाए वरितो त उहा ॻाल्हि होशूअ खे पसंदि न आई। होशू खे सम्झायो त अंग्रेज़ सिंध जा दुश्मन आहिनि ऐं उन्हनि जी साज़िश में न अचणु घुरिजे, पर मीर सूबेदार न मुड़ियो। होशू खे चयो त सिंध खे ख़तरो आहे, अहिड़े मौक़े ते सभु वेछा विसारे पंहिंजे चाचे जी मदद कर। ॿिए तरफ़ अंग्रेज़ खेसि हुकूमत ॾियण जा ख़्वाब ॾे पासे करे वरितो। अंग्रेज़नि जी ख़्वाहिश हुई त उहे सिंध में हुकूमत करे सघनि। इन करे 1843 में उन्हनि सिंध जे हुक्मरान टालपुरनि खे दड़को ॾेई खेनि ठाह लाइ राज़ी कयो। मीरनि अञा ठाह ते ॻाल्हियूं ऐं शुरू ई मस कयूं त 11 जनवरी 1843 ते अंग्रेज़ हमिलो करे खैरपुर जे मीरनि जो इमामगढ़ वारो क़िलो फ़तह करे वरितो। मीर नसीर ख़ान हैदराबाद जो हाकिम हो। संदसि सोट मीर सूबेदार ख़ान न रुगो संदसि मुख़ालिफ़ हो, पर अंदरूनी तौरु अंग्रेज़नि जी मदद करे रहियो हो। 17 फरवरी 1843 ते म्यानी जी जंग लॻण वक़्तु मीर सूबेदार ख़ान हैदराबाद जे क़िले में रहियल हो। उनखे जॾहिं अंग्रेज़नि जी फ़तह ऐं मीरनि जी हार जी ख़बर पई त उन चार्ल्स नेपर खे सुखरियूं ॾियारे मोकिलियो। चार्ल्स नेपर मीर सूबेदार ख़ान खे पैगाम मोकिलियो त हैदराबाद जे मीरनि खे पेश पवण लाइ राज़ी करे त संदसि मर्तबे मुताबिक़ सलूक कयो वेंदो। होशू मीर सूबेदार जी अहिड़ी हरकतनि जे ख़िलाफ़ हो। उन खेसि चयो त मीर साहब पंहिंजनि खे माराइण सरदारी बचाइण देश सां दुश्मनी आहे। अवाम जो साथ ॾे ऐं सोरिया वांगुरु विढ़। उन ते मीर सूबेदार मथां कावड़ ॾेखारी ऐं खेसि चयाईं त मुंहिंजी अखियुनि खां टड़ी वञ। अंग्रेज़ हिकु मीर हाकिम खे गिरफ़्तार करे संदसि मिल्कियतनि ते कब्ज़ो करे वरितो। मियानी वारी जंग खां 4 ॾींहं पोइ 21 फरवरी 1843 ते अंग्रेज़नि जी फ़ौज हैदराबाद जे क़िले में दाख़िल थी, मीरनि जे ख़ज़ाने ते कब्ज़ो करे वरितो ऐं ॿिए ॾींहुं मीर महमूद ख़ान ऐं मीर सूबेदार ख़ान खे पिणु ज़बरदस्ती क़िले मां गॾे क़ैदी बणायो वियो। हालतूं ॾिसी होशू जी दिलि में अंग्रेज़नि लाइ नफ़रत वधी वई। उन तलवार हथ में खणी कुझु सौ बहादुर ऐं वफ़ादार सिपाही गॾु करे मीरपुर ख़ास जे मीर शेर मोहम्मद टालपुर ॾांहुं रवानो थियो। मीर शेर मोहम्मद खे होशू ऐं संदसि बहादुर साथियुनि जी मदद मिली त उन जी हिमत वधी वई ऐं 10 मार्च 1843 ते फ़ौज वठी अंग्रेज़नि सां मुक़ाबले लाइ हैदराबाद ॾांहुं रवानो थियो। 23 मार्च 1843 ते मीर शेर मोहम्मद टालपुर जी अॻुवाणी में दुबे जे मैदान ते सिंध जे जोधनि ऐं देश जी आज़ादी क़ाइमु रखण लाइ अंग्रेज़नि जी हथियारबंद फ़ौज सां अदू आख़िरी जंग कई। दुश्मन वटि जदीद हथियार हुया ऐं सिंधी बहादुरनि वटि वतन जी बचाइण वारो जज़्बो ऐं मुख़्तसर हथियार हुया। होशू शीदी जंगी फ़न जो माहिर हो। उन चार्ल्स नेपर जे फ़ौज खे पोइते धिके छॾियो ऐं पंहिंजी बहादुरी साथियुनि सां गॾिजी ज़बरदस्त वेर कई। होशू मीर शेर मोहम्मद खे जंगी हकमत अमली मूजिबि सलाह ॾिने त सिंध जे फ़ौज खे पोइते हटाए हिकु ॾींहुं आराम कराइजे ऐं नईं सिर मोर्चाबंदी करे वधीक सघ सां विढ़िजे, पर खेनि उहो मौक़ो न मिलियो ऐं सिंधी जोधा विढ़ंदा रहिया। मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर कुझु फ़ौजी जथा जंगी हकमत अमली हेठि वठी मैदान मां निकिरी वियो। शहीद होशू शीदी दुबे वारी जंग में 100 साथियुनि सां आख़िरी पसंद ताईं विढ़ंदो रहियो ऐं तारीख़ नारो हयाईं त मरसू मरसू पर सिंध न ॾेसूं। होशू जी बहादुरी ऐं सोरियाई खे अंग्रेज़ फ़तह पिणु साराहियो आहे। सर चार्ल्स नेपर पंहिंजे किताब सिंध जी फ़तह में लिखियो आहे त अंग्रेज़ जंग में अंग्रेज़नि जी शिकस्त वेझे हुई ऐं अंग्रेज़ फ़ौज मैदान छॾे भॼण वारी हुई। ओचितो कंहिं मीर शेर मोहम्मद ख़ान सां दगा कई ऐं नारिजन जे ॻोठ में मीरनि जे बारूद खाने खे बाहि ॾेई छॾी। उहा हालत ॾिसी होशू शीदी मीर सूबेदार खे मैदान मां निकिरी वञण जी सलाह ॾिनी। आख़िरी दम ताईं विढ़ंदो रहियो। होशू शीदी नायत ऐं मुनज़म नमूने सां जंग कई ऐं विढ़ंदे विढ़ंदे शहीद थियो। हिकु अंग्रेज़ जनरल जॉन जैकब होशू जी बहादुरी अखियुनि सां ॾिठी ऐं हुन लिखियो त आउं 17 जंगनि में विढ़ियो आहियां, पर मूं होशू जहिड़े बेडपो ऐं अॾो जनरल न ॾिठो आहे। 23 मार्च 1943 सिंध जे सुरमे जनरल होशू शीदीअ जी शहादत जो ॾींहुं
सिंधी तारीख़ में हमेशह यादि रखियो वेंदो। उनजी क़ुर्बानी सिंधी हर नसुल खे पंहिंजी सरज़मीन जी आज़ादी लाइ उस्तराईंदी रहंदी। दोस्तों, उमेद त असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़ी वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जे बटन खे दबायो, जीअं असांजी हर वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे। त पोइ ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़। असां मिलंदासीं तव्हां सां अॻी वीडियो में।